अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल है। उम्मीद है कि सब खुश हूंदा। अॼु मूं अव्हां जे लाइ वीडियो आंदा है नए टॉपिक ते। वीडियो में अॻु में वधण खां पहिरियां अव्हां सां हिकु गुज़ारिश आहे त वीडियो मुकम्मल ॾिसंदा कयो। कुझु दोस्त वीडियो ॾिसंदा ईंदा आहिनि, जेके ॾिसंदा आहिनि उहे बि स्किप करे ॾिसंदा आहिनि। ठीकु है, ईअं न कंदा कयो। असांखे वीडियो बनाइण में वॾी महिनत लॻंदी आहे, वॾी कोशिशूं करणियूं पवंदियूं आहिनि, उन खां पोइ हिकु वीडियो बणंदो आहे। ठीकु है, ईअं न कंदा कयो। महिरबानी करे मुकम्मल वीडियो ॾिसंदा कयो। ठीकु है, अॼु असीं ॻाल्हि कंदासीं सिंध जे मशहूरु लोकगीत फनकार अब्दुल सत्तार मशरिक उर्फ़ नंढे खान मोहम्मद जी। जदो तुझे शहर मजायज बेकदरा औरी हूं कंदोरो तो प्यो जे तो छडे यार छडी में प्यारा ही कपड़ा कर गया सू मुझे जानिए का सवा बन पे प्यारा लगा बन पे प्यारा लगा प्यो बुधाय अज रात जो यार प्यो मुझो लदे प्यो बुधाय यारन मां वई यारी हली कान वफाई कंहिंमां मिली धक लॻो तॾहिं अख खुली देर सां ख़बर पई अदाम पाण सां पाण कई असांखे चई अचण जो पोइ असांखे चई अचण जो पोइ अचण जी ॻाल्हि विसरी विया बादशाह माण्हू मिलण जी ॻाल्हि। फनकार अब्दुल सत्तार मशरिक खान मोहम्मद शेख जो हिकु ई शागिर्द हुयो। फनकार जो असल नालो अब्दुल सत्तार मशरिक आहे। ॻोठ दरिया खान मशरिक जो रहवासी हुयो ऐं फनकार खान मोहम्मद शेख जो शागिर्द थियण खां पोइ हुन जो नालो नंढो खान मोहम्मद सॾाइण लॻो। फनकार अब्दुल सत्तार मशरिक जा एल्बम बि नंढे खान मोहम्मद जे नाले सां रिकॉर्ड थिया। फनकार अब्दुल सत्तार मशरिक सिंधी फ़न में वॾी महारत हासिल कयई। फनकार अब्दुल सत्तार मशरिक पंहिंजे फ़न जी वजह सां पंहिंजे नाले सां गॾु पंहिंजे उस्ताद खान मोहम्मद शेख जो बि नालो मशहूरु कयई। फनकार अब्दुल सत्तार मशरिक कई मशहूरु शाइरनि जा बि कलाम ॻाया आहिनि, जंहिंमें सोलंग यूसुफ, गमशाद अली मरी, दर्स मशीद जहिड़ा बि मशहूरु शाइर आहिनि। फनकार अब्दुल सत्तार मशरिक पंहिंजे उस्ताद जे अंदाज़ में कलाम ॻाए लुत्फ़ अंदोश कयई। अगर फनकार जी ज़िंदगी की गाल कई वञे त हुन 10 या 15 सालन की उम्र में मौसीक़ी के फ़न में वही महारत हासिल करे काफ़ी एल्बम रिकॉर्ड कराए छॾिया हुआ। 3 सालन तक वही मक़बूलियत माणे चुको हुयो। आख़िरकार ही फनकार भी गुर्दन ए जिगर के मूज़ी मर्ज़ में मुब्तला थी वियो। फनकार अब्दुल सत्तार मशरिक ZTV सां गाल कंदे चयो, बीमार थी पियो आहियां, 6 महीना थिया आहिनि, मुंहिंजे कंहिं वार कोन लॻी। गुज़ारिश आहे सभिनि खे त मुंहिंजी माली मदद कई वञे। बाक़ी घर जी टुकड़ी तव्हां सां ई ॾिठी आहे, उहा चओ त विकिणी, पर बच्चा वरी किथे विहारिया। नंढड़ो पुटु आहे वीचारो, उहो चए थो बाबा भले तूं खपा। धीअरूं पोइ चवंदो असांखे खपा छॾ, पर तूं असांजा पीउ न मर। इन करे मूंखे यार केॾी केॾी महिल दौरो ईंदो आहे, लुड़क अखियुनि मां लड़ी पवंदा। हा साईं, कलाम दास्तान जॾहिं केसटूं जो औज दुनिया हुई, उन टाइम में असांजी बि मस्ती हुई। असांजो सदाईं मस्ती रहंदी। असांजा अमीर 6 महीननि खां बीमार रहिया, मुंहिंजी माली मदद कई वञे ऐं फनकार वटि जो कुझु बि हुयो सभु विकिणी पंहिंजो इलाजु करायईं, पोइ बि कुझु फ़ाइदो न थियो। फनकार अब्दुल सत्तार मशरिक जी गुरबत जो इहो हाल हुयो त पंहिंजी मानी विकणण ते मजबूर थी वियो। आख़िरकार फनकार जी कंहिं बि माली मदद कोन कई, न कोई सकाफ़त खाते सार लधी वई। अगर अव्हांखे अब्दुल सत्तार मशरिक जो कोई भी कलाम खपे तो कमेंट में ज़रूर ॿुधाईंदा। अगर अव्हां अञा ताईं असांजी यूट्यूब चैनल के सब्सक्राइब ना कयो तो मेहरबानी करे सब्सक्राइब कंदा ऐं वीडियो के लाइक कमेंट शेयर वध खां वध कंदा। ऐं हिन वीडियो में एतिरो ई। हाणे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।